ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां पूरी सिंधी उस्ताद बरादरी जो जिन अॼु साबित कयो त शहीद उस्ताद हिदायत लोहार जे खून सां इंसाफ़ थींदो ऐं इंशाअल्लाह जेसिताईं शहीद उस्ताद जी क़त्ल जी FIR दाख़िल न थींदी तेसिताईं हीउ एहतजाज जारी रहंदो। वॾे ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिकु उस्ताद जेको पैगंबरी पेशे सां तालुक़ थो रखे, जेको सिंध जो शऊर आहे, नसीराबाद कंबोर शहदाद कोट तलके हिकिड़ी वॾो शहर आहे, उन मुंहिंजे डोटे ते वेंदे शहीद कयो वियो। उहा शहादत, उहो क़त्ल पूरी सिंध जो आहे, सिंधी जे शऊर जो क़त्ल आहे। ॾुख जी ॻाल्हि इहा आहे, छा सिंध सां मोहबत करणु गुनाह आहे? हुन उस्ताद पंहिंजी ड्यूटी ऐं ईमानदारी सां पूरी ज़िंदगी सरअंजाम ॾिनी। हुन जो ॾोहो इहो हुयो त हू सिंध सां प्यार कंदड़ हो, सिंध जी तइलीम सां वफ़ादार हो, सिंध जो सचो आशिक़ हो। उनखे बेदर्दी सां शहीद कयो वियो। उन जो सलाम आहे उन शहीद जे नियाणियुनि खे जे पंहिंजे बाबा जो लाश रखी नसीराबाद रोड ते धरणो हुयो। उन जी जाम शोरे में सिंध जे वॾे क़ौम परस्तनि जो वॾो एहतजाजी मुज़ाहिरो हो। पीर साईं पगार जे क़यादत में जंहिंमें GDA ऐं क़ौम परस्त ऐं जमात इस्लामी समेत सभई पार्टियूं शामिल हुयूं। उहे शहीद जूं नियाणियूं खे पक हुई त अॼु असांजे बाबा जे लाइ जंहिंजो हू लाश रखी नसीराबाद में धरणो वेठी हुयूं, अॼु असांजे बाबा जे लाइ इहो पीर साहिब पगारो, इहे क़ौम परस्त, इहे इस्लाम जा ठेकेदार ज़रूर ॻाल्हाईंदा, पर सिंध ॾिठो त उन उस्ताद शहीद जे लाइ हिकु लफ़्ज़ बि उन जलसे में न ॻाल्हायो। सिर्फ़ु पंहिंजी हवस, कुर्सी ऐं इक़्तिदार जे लाइ मानण जे लाइ, सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जे लाइ इहे ढोंग था कनि। चंद ॾींहं मोरबी में जलसो थियो, तव्हां ॾिठो शहीद उस्ताद जी नियाणियुनि सां जेके क़ौम परस्त आहिनि, जेके जिन महारंग बलोच जे लाइ त फेसबुक ते सोशल मीडिया ते वॾो बर्पा करे छॾियो, ज़ुल्म थी वियो आहे। पर शर्म उन्हनि क़ौम परस्तनि खे अचणु खपे जिन शहीद उस्ताद जे लाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो आहे। उन नियाणियूं 4 ॾींहं नसीराबाद हाईवे जो रोड ते इंसाफ़ जे लाइ रहियूं, बाक़ाइदी रहियूं, पर अॼु ॾींहं ताईं उन जी FIR न कटी आहे। उन औरतुनि खे सलाम आहे, उन माउ खे सलाम आहे जे ससु जी सूरत जहिड़ियूं नियाणियूं ॼणियूं। उहे नियाणियूं मायूस थी उथी वञूं, पंहिंजो धरणो ख़तमु करे छॾियो। कल्ह उन नसीराबाद में हिकिड़ो वॾो जलसो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं इहो ऐलान कयो आहे त असां हाणे कानून जो रस्तो वठंदासीं। पर ॾुख इहो थो थिए त सिंध जे माण्हुनि, सिंध जे उस्तादनि, ऐं पाण खे बि ॾोहार थो सम्झां, जेको मूंखे किरदारु करणु खपंदो हो, जेको असांजी तनज़ीम खे किरदारु अदा करणु खपंदो, उस्ताद जी मालिकी करणु खपंदी, उहो असां न करे सघिया आहियूं। उन ते आऊं पंहिंजी उस्ताद बरादरी ऐं सिंधी माण्हुनि खां माफ़ी थो वठां, उन नियाणी खां बि माफ़ी थो वठां। असांखां वरी बि इंशाअल्लाह ऐं यकीन थो ॾियारियां ससु इहे सूरत खे त सिंध जा उस्ताद तव्हां सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह जेसिताईं मरहूम शहीद उस्ताद जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, जेसिताईं उन जी FIR दाख़िल न कई वेंदी, तेसिताईं असां हीउ एहतजाज जारी रखंदासीं। अॼु सॼी सिंध जे तलके हेडक्वार्टर में एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि, पर मूंखे ॾुख इहो आहे त असांजी तनज़ीम, 1.25 लख उस्ताद जी जेका तनज़ीम आहे, उनजो असांजो जेको अॻवान आहे उनखे ऐलान करणु खपंदो अॼु जे मुज़ाहिरनि जो। मूं हुनखे गुज़ारिश कई फ़ोन ते त साईं तव्हां जुमे जॾहिं एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो, पर उन्हनि न कयो। मजबूर थी मूं हुन शहीद उस्ताद
जे खून सां इंसाफ़ न थींदो ॾिसी अॼु सॼी सिंध में मोदी जो ऐलान कयो आहे ऐं सलाम थो पेश करियां उन सिंध जे बहादुर उस्तादनि खे जिन पूरी सिंध में अॼु एतिरा जी मुज़ाहिरा कनि इंशाअल्लाह ही इंसाफ़ ताईं शहीद ही इंसाफ़ ताईं जदोजहद जारी रखंदी जय सिंध जय पटेल आख़िर में आऊं साईं